सही उमर बादशाह जेॾी महिल मारी खे उते छॾण वियो त पोइ खेत हिनखे ॾिनो हिंदाणो। मारी ॾे मोकिलियाई, हिंदाणे जी ॻर कढी कोरे न पाणी पोइ खाली ॾिनाईंसि, माना हिकिड़ी माम ॾिनाईंसि। पोइ हाणे मारी जो ॻाल्हाइण आहे खेत सां। चए थी ए गुजरात में ॻाल्हाए थी त ए नाला मां ज़ात आहियां। चएसि थी त ईअं न, नालो खेत ज़ात जा माछी। चए थी ए खेत मां अछी आहियां, मां अछी आहियां। मतलब ससु ॼाई आहे, हुनजो पीउ मां टिपणो हणायो था न, टिपणे वारे खे वठी आया आहिनि, टिपणो हणे थो। हुन चयो आहे त हिन जो लिखियो मुस्लमान सां आहे। पोइ ओॾी वक़्तु हुनजी माउ दर्द मां दाह थी करे, चए थी ॿोली पंहिंजो नरना माण्हूअ जो न ॾीसा, ॿोली आहे हेड़ो, नर नाहे मालिक, माण्हूअ जो आहे लिखियो, पंहिंजो आहे लिखियो, माण्हू जो आहे जनम। त अहिड़े लिखे